नाज़रीन, इलेक्शन कमीशन तकबंदियुनि जी हतमी फ़हरिस्त जारी करे छॾी आहे, जंहिं तहत क़ौमी असैम्बली जी जिरल सीटुनि जो तादाद 204 थी वियो। क़ौमी असैम्बली में 6 ऐं सिंध असैम्बली जूं 3 सीटूं घटाई वयूं आहिनि। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान पारां जारी कयल नोटिफिकेशन मुताबिक़ 7 डिजिटल आदमशुमारी जे नतीजनि जे बुनियाद ते कयल तकबंदियुनि में अॻोणे फाटा जूं 12 सीटूं घटाए 6 कयूं वयूं आहिनि। क़ौमी असैम्बली में अक़लियतुनि जे 10 औरतुनि जे 60 सीटुनि समेत मजमूई तौर 360 सीटूं हूंदियूं। नयनि ऐं डिजिटल तकबंदियुनि तहत सिंध असैम्बलीअ में 3 सीटूं घटायूं वयूं आहिनि। इलेक्शन कमीशन पारां हुतमी तकबंदियुनि जी जारी कयल लिस्ट मूजिबि ठटे में सूबाई असैम्बली जूं 2, खैरपुर जूं 6 ऐं सांगड़ में 5 सीटूं थी वयूं, जॾहिं त मलीर, कराची ओभर ऐं कराची सेंट्रल में सूबाई असैम्बली जी हिकु सीट वधी वई आहे। खैरपुर जे सूबाई असैम्बली जी 7 सीटुनि मां घटि थी 6 रहिजी वयूं ऐं सांगड़ जे सूबाई असैम्बली जी 6 सीटुनि मां घटि थी 5 थी वयूं, जॾहिं त ठटे जे 3 सूबाई असैम्बली जी सीटुनि मां घटि थी 2 रहिजी वयूं आहिनि। इलेक्शन कमीशन जे क़तई लिस्ट मूजिबि मलीर जी सूबाई असैम्बली जी 5 सीटुनि मां वधाए 6 कयूं वयूं, कराची ओभर जे सूबाई असैम्बली जे 8 सीटुनि मां वधाए 9 कयूं वयूं। अहिड़े तरह कराची सेंट्रल जे सूबाई असैम्बली जूं सीटूं 8 मां वधाए 9 कयूं वयूं आहिनि। इलेक्शन कमीशन जे नयनि तकबंदियुनि तहत ईंदड़ आम चूंडुनि लाइ क़ौमी असैम्बली जे जनरल सीटुनि जो अंग 266 थी वियो, जॾहिं त वफ़ाक़ी गादीअ वारे शहर इस्लामाबाद में क़ौमी असैम्बली जूं 3 सीटूं बरक़रार रखियूं वयूं आहिनि। पंजाब में क़ौमी असैम्बली जूं 161 ऐं सिंध में 61 सीटूं हूंदियूं। अहिड़ी तरह खैबर पख्तूनख्वा में 45 ऐं बलूचिस्तान में क़ौमी असैम्बली जे सीटुनि जो अंग 16 हूंदो। नोटिफिकेशन मुताबिक़ पंजाब असैम्बली में जनरल सीटुनि जो अंग 297 आहे, सिंध असैम्बलीअ में 130, खैबर पख्तूनख्वा असैम्बलीअ में 115 ऐं बलूचिस्तान असैम्बलीअ में जनरल सीटुनि जो अंग 51 आहे। इलेक्शन कमीशन मूजिबि क़ौमी असैम्बली लाइ औरतुनि जे मख़सूस सीटुनि जो अंग 60 थी वियो आहे। पंजाब में सभ खां वधीक औरतुनि जे सीटुनि जो अंग 30 थी वियो, सिंध में 14, खैबर पख्तूनख्वा में 10 ऐं बलूचिस्तान में 4 मख़सूस सीटूं रखियूं वयूं आहिनि।